आगाह कयां कि मीरपुर ख़ास मां नौजवान दुकान जी छत तां बरसाती पानी निकाल करण दौरान करंट लॻण करे फौत थी वियो। अफ़सोसनाक ख़बर है अवां सां शेयर कई पिया। मीरपुर ख़ास में नौजवान दुकान जी छत तां बरसाती पानी निकाल करण दौरान करंट लगण सबब फौत थियो आहे। पाक कॉलोनी वासी नौजवान नौमान खपरो नाका चौक ते दुकान जी छत तां बरसाती पानी कढण लाइ छत ते चढ़ियो त मथां गुज़रंदड़ 11,000 वोल्टेज जी तार मां करंट लगण सबब ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे इस्पताल नियो पियो वियो त रस्ते में ई दम ॾिनो। अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया। मीरपुर ख़ास में नौजवान दुकान जी छत तां बरसाती पानी निकाल करण दौरान करंट लगण सबब फौत थियो आहे। पाक कॉलोनी वासी नौजवान नौमान नाका चौक ते दुकान जी छत तां बरसाती पानी कढण लाइ छत ते चढ़ियो त ज़ख़्मी थियो, जंहिंखे इस्पताल नियो पियो वियो त दम ॾिनई। तफ़सील मालूम कंदासीं मीरपुर ख़ास मां उमर दाऊद पोटो खां। उमर, आगाह कजो, छा तफ़सील आहे? मीरपुर ख़ास में खिपरो नाके ते नाई जी दुकान जो 22 साल नौमान जेको आहे दुकान खोलण लाइ जॾहिं हुते पहुतो त हुन दुकान ट्रिमी रहियो त इन दौरान हू जेको आहे छत ते पाणी जेको आहे जो बीठल उनखे साफ़ करण लाइ जीअं मथे चढ़ियो त लाइट जी जेको ज़मदर जेकी तार आहे उन मां करंट लॻो, जंहिं सबबु उहो किरी पियो त इलाही वासियुनि उनखे जेको आहे सिविल अस्पताल मीरपुर ख़ास आंदो वियो ऐं जितां सीरियस हालत में जेको हैदराबाद नियो वियो पिए रस्ते में जेको फौत थी वियो। पोती जी लाश जेकॾहिं सिविल अस्पताल आंदी वई उतां खां ज़रूरी कार्रवाई खां पोइ जेको आहे लाश। ठीकु आहे, महिरबानी उमर तफ़सील खां आगाह करण जे लाइ।